शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जमहूरियत की बहाली ऐं ग़रीब अवाम लाइ जान जो नज़रानो ॾेई इहो साबित कयो आहे त ताक़त जो सरचश्मो अवाम आहे। अहिड़ो इज़हार सखर में यूनियन काउंसिल बाबन शाह जे चेयरमैन हुज़ूर बख्श मीराणी पंहिंजे ऑफिस में मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। उन वधीक चयो त गुज़िरियल ॾींहुं 27 दिसंबर ते मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद जी 16वीं वरसी जे मौक़े ते खेसि खे ख़िराज अक़ीदत पेश करण लाइ पूरे मुल्क जो अवाम ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जा मरकज़ी अॻवान पहुता, जंहिंसां साबित थियो आहे त अवाम पीपी सां गॾु आहे। उन चयो त असां में अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर सैयद खुर्शीद अहमद शाह, अॻूणे सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह, मेयर सखर बैरिस्टर अरसलान इस्लाम शेख मेयर अॻवाननि जी क़यादत में सखर सवे गाॾियुनि ते सवार थी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी मज़ार ते हाज़िरी भरे खेसि खे ख़िराज अक़ीदत पेश कयो। हुज़ूर बख्श मीराणी वधीक चयो त हिन इलेक्शन में पाकिस्तान पीपल्स पार्टी वॾी अक्सरियत सां कामयाबी माणींदी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी मुल्क जो वज़ीर आज़म थींदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची